अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मूंखे छॾ छपरें हित होताणी हाण, ओॾे मंद उठनि खे अलाह कारण आण। पोहरियो कंजस पाण अॻियां आरीचन जे, भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 30 नवंबर 2024 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा दुआ त शाल जे तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़च में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। हिन समाज जो इहो केॾो वॾो अलमियो आहे जो हिन समाज में हाणे औरतूं बि महफ़ूज़ न आहिनि रहियूं। कारहं जहिड़े कुधे इल्ज़ाम में उन्हनि खे क़तल कयो वञे थो। रुस्तम थाण जी हद ॻोठ सुल्तान कमालाणी में जवाबदारनि मुबैना तौरु कारहं इल्ज़ाम ॾेई ॿिनि नारियुनि अयाज़ ऐं नवाब खे क़तल करे छॾियो। नारियूं पाण में सॻियूं सोठ हुयूं, खेनि घर में ताना ॾियण तां जवाबदारनि ॿिन्ही खे कारहं इल्ज़ाम ॾेई क़तल कयो। ॿिन्ही नारियुनि खे क़तल करण खां पहिरियां 3 ॾींहंनि ताईं घरनि में शर्गमाल करे रखियो वियो। सुवाल वरी बि साम्हूं इहो थो अचे त आख़िर न्याणियुनि लाइ धरती दोज़ख छो थी बणिजंदी वञे। न्याणियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं कारोकारी जे वाक़िअनि बाबति अमर सिंधु भुरगड़ी लिखे थी। कारोकारी वरी कुधी रस्म न ॼाण त केतिरनि नारियुनि लाइ नासूर बणिजी वेई आहे। उन रस्म जी पाड़ पटण लाइ नौजवान नस्ल खे अॻिते अचणो पवंदो। उन नाम निहाद दकियानूसी रिवायत जे ख़िलाफ़ जिहाद करणो पवंदो। तॾहिं वञी सिंध जी औरत को सुख जो साह खणी सघंदी। अहिड़े माहौल में साह मुंझे थो। आख़िरकार असांजा माण्हू उन कूड़ी गैरत जी अना मां कॾहिं जान आजी कराए सघंदा। हिन समाज खां फ़क़्ति हिकिड़ो ई सुवालु आहे त छा औरत खे जीअण जो को हक़ न आहे? छा औरत मर्द जी मिल्कियत आहे? औरत जेका बिना मासूम आहे, औरत जेका माउ बि आहे त ज़ाल बि आहे, भेण बि आहे त धीउ बि आहे, औरत जंहिंजे कुख मां हर माण्हू जनम वठी हिन दुनिया में अचे थो, औरत जेका माउ बि आहे ऐं माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे। उन जन्नत खे सिंध में ईअं बेदर्दी सां उजाड़ियो वञे थो, उहो तमामु वॾो दुखदायक अमल आहे। बरबरियत बि ॾिसो, ॾींहं तोड़े राति, हिते तोड़े हुते, सर्दीअ तोड़े गर्मी, माज़ी तोड़े हाल, सिंध में हर हंधि हर वक़्तु औरत ई भोॻे थी। भिटाइजी सुरमी सां हर सदी में ज़ुल्म जारी आहे। सरजस तां सूर, सामाई तां सुख वया, इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया। सिंधियाणी जिते रोज़ कारोकारी वरी कुधी रस्म में बेदर्दी सां मारी वञे थी, उते जिस्म जे बुखियुनि बगड़नि हथां पिणु दर्द भोॻे थी। सिंधियाणी जा दुश्मन पंहिंजा ई हूंदा आहिनि। हूअ धारियुनि हथां एतिरी धिकारजे नथी जेतिरी पंहिंजनि पापियुनि जे पाप नगर जो निशानो बणिजे थी। कुझु वक़्तु अॻु में भान सईदाबाद में IBA पास उस्ताद नूरैन फातिमा खे संस घर में ई गैरत जे नाले ते क़तल कयो वियो, जेको इंतिहाई अफ़सोसनाक ऐं अंधोनाक वाक़ियो हो, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। ही को नओं वाक़ियो न हो जो माण्हू खे हैरत थिए, छाकाणि त सिंध जी तारीख़ अहिड़नि वहशतनाक वारदातनि सां भरी पई आहे। कॾहिं मोनिका जी अस्मत लोही वञे थी त कॾहिं बुशरा जी बेहुरमती कई वञे थी, कॾहिं तानिया जी अस्मत तार तार कई वञे थी त कॾहिं संगीता सां साॻियो ज़ुल्म थिए थो। ताज़ो ज़िले मटियारे जे ॻोठ बखर जमाली जी न्याणी अफ़शां, जेका पेशेवराणे तौरु 17 ग्रेड में उस्ताद हुई, सब्जेक्ट स्पेशलिस्ट हुई, संस पैदाश कराची में थी ऐं पोइ गच अरसो दुबई में पंहिंजे माउ ऐं पीउ सां गॾु रही। बाद में संस मर्ज़ी मुताबिक़ शादी वरी ॻोठ में
पंहिंजे रिश्तेदारनि में कया आहिनि। केस औलाद में 3 ॿार हुआ, 2 पुट ऐं हिकिड़ी न्याणी थी। ताज़ो ई संस ज़िंदगी जो ॾीओ ॾाढी बेदर्दी सां गुल कयो वियो, उहो बि संदसि पसंदीदा मुड़ुस जे हथां, जंहिं मुड़ुस खे संस पीउ किरोड़े रुपया रोकड़ा ॾिना, हिकिड़ी जीअ लाइ किरोला कार ॾिनी ऐं ॻोठ में घर बि ठाराए ॾियण खां वठी संस मुकमिल ख़र्च बि हुनजो पीउ ॾींदो रहियो। पर पोइ बि न्याणे खे पिस्टल जूं 2 गोलियूं हणी मारियो वियो। कहिड़ो न अधोनाक ज़ुल्म आहे। आख़िर केसिताईं सिंध जी औरत अहिड़ी बरबरियत भोॻींदी रहंदी? आख़िर कॾहिं सिंध जी औरत खे आज़ादी मिलंदी जो हूअ पंहिंजे मन सां जीअ सघंदी, पंहिंजी मर्ज़ी सां साह खणी सघंदी? हिन समाज में सिंध जी औरत जो जीअण जंजाल कयो वियो आहे। अहिड़े बेदर्द समाज में सिंध जी औरत जो साह घुटिजी रहियो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अमर सिंधु भुरगड़ी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ॿारनि में शौर पखिड़ण लाइ निसाब जो अहम किरदारु हूंदो आहे, पर छा असांजो निसाब इन लेवल जो आहे जो असांजो ॿारु बाशऊर बणिजी सघे? असांजो निसाब ऐं मज़हबी मतभेद जे उनवान हेठि सिकंदर गुलाब सुमरो लिखे थो, जबर ऐं ॾाढ सां कंहिं बि क़ौम खे सदाईं जे लाइ ग़ुलाम नथो बणाए सघिजे। असांखे हिन ॻाल्हि मां सबक़ु पिराइणु घुरिजे। तव्हां आज़ादु आहियो, तव्हां आज़ादु आहियो पंहिंजे मंदरनि में वञण जे लाइ, तव्हां आज़ादु आहियो पंहिंजे मस्जिदनि ॾांहुं वञण जे लाइ, या हिन रियासत पाकिस्तान में पंहिंजी ॿी मज़हबी इबादतगाह ॾांहुं वञण जे लाइ तव्हां आज़ादु आहियो। तव्हांजो वास्तो कहिड़े बि मज़हब फ़िरक़े या अक़ीदे सां हुजे, उनजो रियासत जे कार वहिंवार सां को बि वास्तो कोन्हे को। असीं हिकु अहिड़े दौर जी शुरूआति करणु वञी रहिया आहियूं जिते कंहिं बि क़िस्म जो मतभेद रवा न रखियो वेंदो, ॿिनि जातियुनि जे विच में कंहिं बि क़िस्म जो नफ़ाक़ न रखियो वेंदो, जिते हिकु अक़ीदे ज़ात या मज़हब वारा कंहिं ॿिए मज़हब वारे सां हुनजे अक़ीदे जे बुनियाद ते का बि मतभेद न रखंदा। असां हिकु अहिड़ी रियासत जी अॾावत करण ॾांहुं वञूं पिया जिते असां सभु हिकु रियासत जा शहरी आहियूं ऐं असां सभिनी जा हक़ बि साॻिया आहिनि। हीउ हिकु चूंड टुकड़ो खयो वियो आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जी उन तक़रीर मां, जेका तक़रीर हुन 11 अगस्त 1947 में पाकिस्तान जी पहिरीं आइन साज़ असेंबली में कई हुई। तक़रीर जो मोल ऐं मतो मुल्क जे लाइ आइन तयारु करणु, पंहिंजा नवाज़ी बदउनवानी ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी खे बुंजो ॾियणु ऐं पाकिस्तान खे हिकु रोशन ख़्याल ऐं जदीद मुल्क बणाइण वारो ख़्वाबु हो। 11 सितंबर 1948 में क़ाइद आज़म जी वफ़ात बाद लियाक़त अली ख़ान पारां 12 मार्च 1949 में करारदाद मक़ासद आणे क़ाइद आज़म जे ख़्वाब तां मुकमल तौर ते हथु खयो वियो। अॼु दिलि चाहियो त क़ाइद आज़म जी 11 अगस्त 1947 वारी उन तक़रीर खे साम्हूं रखी पंहिंजी सरवस वारे तजुर्बे जी रोशनी में कुझु अहिड़नि क़िस्मनि जो तव्हां सां ज़िक्र करियां जिन जो वास्तो असांजे तालीमी निसाबनि सां आहे, तालीम सां आहे, तालीमी पॉलिसियुनि सां आहे, पॉलिसी साज़नि सां आहे, हुकूमत सां आहे, असांजे समाज सां आहे, ऐं वॾी ॻाल्हि त क़ाइद आज़म जे उन ख़्वाब सां आहे जंहिंजो ज़िक्र मथे टुकरे में थियलु आहे। थोरो सोचियो त असां उन वक़्तु केॾा न बेवस नज़र अचूं था जॾहिं असांजे वस में जेको कुझु हूंदो आहे उहो करणु नाहे ॾिनो वेंदो। असां कंहिं इदारे जा सरबराह थी करे कमु करियूं था त जिते असांखे इदारे जी नेक नामी ऐं अवसर जे लाइ सचाई सां कमु घुरिजे, उते उन इदारे जो हिसो ऐं हड़ हुजण वारनि फ़र्दनि जे लाइ बि सचाई ऐं ईमानदारी सां कमु करणु घुरिजे। भला हिन हक़ीक़त खां केरु इनकार कंदो त असां वटि सचाई सड़ंदी रहे थी ऐं ईमानदारी जे अंगलनि ते कंहिं बि सूरत में ध्यानु नाहे ॾिनो वेंदो। साल 2019 में मुंहिंजे हिकु दोस्त मूं ते एतबार करे पंहिंजे ख़ानदान जी ॼाण सुञाणे वारे कंहिं फ़र्द सां भाईवारी जी सूरत में कराची जे हिकु मशहूरु इलाइक़े में हलंदड़ स्कूल जी नई शाख खोली। मूंखे प्रिंसिपल मुक़ररु करायो। जॾहिं कमु शुरू कयोसीं त मामूल जा मसइला कर खणणु लॻा, जहिड़ोकि ॿारनि पारां मुक़ररु वक़्त ते फ़ीसूं न ॾियणु, कोरस जा किताब खणी वञणु पर ॾोकड़ ॾियण खां टाल मटूल करणु।
यूनिफॉर्म न पाए अचणु या वरी ॿारनि जो स्कूल खां घणो गुस्साइणु। कोरोना जो दौरु पंजाब ताप में हो। वालदेन मुआशी मसइलनि जो बि शिकार हुआ ऐं जिन ॿियनि स्कूलनि में हुननि जा ॿार तालीम पिराए रहिया हुआ, उनजे चइनि 5 महीननि जी फीस जी अदम अदायगी सबबि उहे ॿारनि खे उतां खणी असां वारे नए स्कूल में दाख़िल कराए रहिया हुआ। स्कूल में त गुंजाइश खां वधीक ॿार अची विया ऐं असां स्कूल खे कामयाबी सां हलाइण जे लाइ जफ़ाकशियूं बि ख़ूब करणु लॻासीं। दाख़िल ॿारनि जे विच में 2 भाउ भेण अहिड़ा बि दाख़िल थिया जेके अॻु में कंहिं ॿिए स्कूल में तालीम पिराए रहिया हुआ, पर कोरोना सबबि ट्यूशन फीस यानी मंथली फीस जे न ॾियण जे करे असां वटि आया। टिनी ॿारनि में भेण पंहिंजे ॿिन्ही भाइरनि खां नंढी हुई ऐं हुनखे नर्सरी क्लास में दाख़िल कयो वियो हो। हिकु भाउ 1हीं क्लास में, जॾहिं त टियों भाउ 4हीं क्लास में पढ़ी रहियो हो। हीअ 2 ॿार न सिर्फ़ु पंहिंजनि उमिरियुनि जे हिसाब सां नंढा हुआ, पर नस्ली मज़हबी इम्तियाज़ जो शिकार बि हुआ ऐं जेका असां वटि आम ॻाल्हि हुजे थी। पाकिस्तान जो आइन मज़हब इस्लाम ऐं आलमी इंसानी हक़नि वारियूं तनज़ीमूं त ॿियनि मज़हबनि वारनि सां मतभेद न करण जी सख़्ती सां तलक़ीन कनि थियूं, पर ज़मीन ते जेको कुझु थींदो रहे थो उहो पाकिस्तान जे आइन इस्लाम ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी बिल्कुलु लताड़ हूंदो आहे। हिननि टिन्ही ॿारनि जा वालदेन पोरियत त हुआ ई, पर समझदारी बि रखंदड़ हुआ। वालिद कंहिं फैक्ट्री में कमु कंदड़ हो ऐं माउ घरदारी में पंहिंजो वक़्तु बसर करे रही हुई। अक्सर ॿारनि जी तालीम जे मामले ऐं फीस जी अदम अदायगियुनि सबबि हुन सां हफ़्ते ॿिए हफ़्ते मुलाक़ात पई थींदी रहंदी हुई। मूं जॾहिं हुननि सां ॿारनि खे संदन जे मज़हबी तालीम ॾियण जी ॻाल्हि छेड़ी त मूं ते निराशाई जा आसार ज़ाहिर कंदे चयाऊं त असां बि चाहियूं था त ॿारनि खे इस्लामियात न पर इख़लाक़ियात पढ़ाई वञे ऐं जंहिंजी ॻाल्हि पाकिस्तान जो आइन ऐं पाकिस्तान जो तालीमी पॉलिसियूं बि कनि थियूं। वधीक ई त असां जिते बि जंहिं बि स्कूल में ॿार दाख़िल कया ऐं पढ़ाया आहिनि, उते हिननि खे हालतुनि जी मजबूरी जे करे या स्कूल इंतिज़ामिया ऐं मालिकनि जे रवैयनि जे करे इस्लामियात पढ़ाई वञे थी, छाकाणि जो असां समाजी तौर ते इहो बर्दाश्त करण जे लाइ मजबूर हुजण सां गॾु ज़हनी तौर ते तयारु बि हुजूं था। तव्हां वाहिद माण्हू आहियो जेके असांखे हीउ अहसासु ॾियारे रहिया आहियो त हर ॿार जो हीउ बुनियादी हक़ु आहे त हुननि खे उन मज़हब जी तालीम ॾिनी वञे जंहिं मज़हब सां हुनजो फितरी वास्तो आहे। हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं हुयूं वालदेन सां, पर जॾहिं मूं स्कूल मालिकनि सां हीअ ॻाल्हि कई त असांखे अहिड़नि ॿारनि जे लाइ इख़लाक़ियात जे हिकु उस्ताद जो बंदोबस्तु करणु घुरिजे त जीअं ॿारनि सां कंहिं बि क़िस्म जी ज्यादती न थिए ऐं ज़ोर ज़बरदस्ती वारी तालीम ॾियण जो को फ़ाइदो त नाहे, ख़ासि तौर ते उन्हनि ॿारनि खे जिन जो असांजे मज़हब सां ज़रे जो बि तालुक़ु नाहे। मालिकनि खिली ॻाल्हि खे टारे छॾियो ऐं ॿार इस्लामियात खे पढ़ंदा रहिया। जेतोणीकि पाकिस्तान जे शहरी हुजण नाते हुननि जा बि बराबरी वारा हक़ आहिनि ऐं पाकिस्तान जो आइन बि उन्हनि जी ज़मानत ॾिए थो। कुझु महीना अॻु सिंध जे वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह पारां ही बयानु नज़रनि मां गुज़रियो हो त ग़ैर मुस्लिम ॿारनि खे इख़लाक़ियात या संदन जे मज़हबी तालीम ॾियण जे लाइ जोगा उपाउ वरिता पिया वञनि, छाकाणि जो उहो उन्हनि ॿारनि जो समाजी हक़ु आहे त मुस्लमान शागिर्दनि जी भेट में हुननि जो बि हक़ु आहे त हुननि खे संदन मज़हबी तालीम ॾिनी वञे। पंजाब में हिकु ग़ैर मुस्लिम उस्ताद मूंखे ॿुधायो हो त इस्लामिया जो उस्ताद मूंखे चौबकनि जी मार ॾींदो हो ऐं चवंदो हो त मां तोखे मुस्लमान बणाए पंहिंजे लाइ जन्नत जी टिकट बुक कराइणु चाहियां थो। हिकु ॿिए ग़ैर मुस्लिम उस्ताद चयो पिए त मुंहिंजे साम्हूं हिकु माण्हू पकोड़ा खाई कागज़ खे ज़मीन ते उछलाए छॾियो जिते अहिड़ो कुझु लिखियलु हुजो। जेकॾहिं साॻियो कागज़ ग़लती सां बि मूंखां हेठि किरे हा ऐं केरु उहो थींदे ॾिसी वठे हा त मुंहिंजो हशर अलाए कहिड़ो थिए हा। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिकंदर गुलाब सुमरे जो लिखियलु लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। तहरीक इंसाफ़ जे एहतजाज ऐं इस्लामाबाद में पेश आयल सूरत हाल बाबति अखियुनि ॾिठो अहवाल पेश करियूं था, जेको लिखियो आहे हामिद मीर, जंहिंजो उनवान आहे ऊंदाही जी फतह। जेकॾहिं को सिखणु चाहे त 26 नवंबर ते इस्लामाबाद में थींदड़ वाक़िअनि मां घणो कुझु सिखी सघे थो।
26 नवंबर ते असां रियासत जी ताक़त ऐं ताक़त खे न रुॻो बेवस ॾिठो पर अवाम जे मेड़ अॻियां ॾींहं जी रोशनी में भॼंदे बि ॾिठो। पोइ 26 नवंबर ते इस्लामाबाद जी रेड ज़ोन में सभु लाइटूं बंदि कयूं वियूं। ब्लू एरिया जूं सभई इमारतूं बि कटियल हुयूं ऐं जॾहिं हर तरफ़ ऊंदाही छांइजी वई त रियासत पंहिंजी ताक़त जो बेदर्दी सां इस्तेमालु कयो ऐं ॾींहं जी रोशनी में जेका बिजली खसी वई हुई सा बहाल कई। 26 अगस्त ते इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जी राजधानी में ॿ सियासी पार्टियूं न पर वफ़ाक़ी हुकूमत ऐं ख़ैबर पख्तूनख्वा सूबे जी हुकूमत हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीठियूं। वफ़ाक़ी वज़ीरनि राति जी ऊंदाही में क्रैकडाउन ज़रिए तहरीक इंसाफ़ खे इस्लामाबाद मां ॿाहिरि कढियो ऐं ॿिए ॾींहुं पंहिंजी फतह जो ऐलान कयो ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे भोॻियो। तहरीक इंसाफ़ जे अॻवान चयो त संदन कारकुननि ते सिधी फायरिंग कई पई वञे, उन करे हुननि पंहिंजे कारकुननि जी जान बचाइण लाइ एहतिजाज ख़तमु करण जो ऐलान कयो। 26 नवंबर जे वाक़िअनि जे अखियुनि ॾिठण शाहिदनि जी हैसियत में मुंहिंजी राय मुख़्तलिफ़ आहे। उन ॾींहुं न त वफ़ाक़ सुबुह खटियो न ई तहरीक इंसाफ़ जा कारकुन पार्टी क़यादत जी दरख़्वास्त इस्लामाबाद मां वापसि विया। असांखे तस्लीम करणो पवंदो त उहो ॾींहुं हिकु रियासत ऐं हिकु क़ौम जी हैसियत सां असां सभिनी जी शिकस्त जो ॾींहुं हो। ॾींहं जी रोशनी में समूरनि रियासती इदारनि जी ताक़त खटे वई ऐं राति जी ऊंदाही में PTI कारकुननि जो जोश ऐं जज़्बो मात थी वियो। पार्टी क़यादत मंज़र आम तां भॼी वई। तहरीक इंसाफ़ जी नई सियासी अॻवान बुशरा बीबी बार बार चयो हो त हू हर हाल में D चौक पहुचंदी ऐं जेसिताईं इमरान ख़ान खे आज़ादु न कयो वेंदो तेसिताईं वापसि न वेंदी। अली अमीन गंडापुर चयो त असां ख़ानदान खे ॿुधायो आहे त इमरान ख़ान खां सवाइ इस्लामाबाद मां वापसि न ईंदासीं। जेकॾहिं असीं वापसि न अचूं असांजो जनाज़ो पढ़िजो। यादि रहे त बुशरा बीबी ऐं अली अमीन गंडापुर जो काफ़िलो समूरियूं रुकावटूं टोड़े इस्लामाबाद जी रेड ज़ोन में पहुतो। जिन वफ़ाक़ी वज़ीरनि दावा कई हुई त हूअ तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि खे कंहिं बि सूरत में इस्लामाबाद अचणु न ॾींदा, उहे 26 नवंबर जी मंझंदि जो उन वक़्तु हैरान थी विया जॾहिं तहरीक इंसाफ़ जा मेंबर D चौक ते पहुता ऐं कंटेनरनि ते पंहिंजा झंडा हणी रहिया हुआ। मूं जॾहिं ॾिठो त कंटेनरनि ते वेठल रेंजर्स तहरीक इंसाफ़ जे कारकुननि सां हथ मिलाए वापसि वञी रही आहे, मूं पुछो त छा तहरीक इंसाफ़ जी क़यादत रेड ज़ोन तरफ़ अची रही आहे या न। मालूम थियो त तहरीक इंसाफ़ जा कुझु अॻवान D चौक वञण जी मुखालफ़त करे रहिया आहिनि, छो त संदन ख़्यालु आहे त ॻाल्हियुनि वसीले इमरान ख़ान खे आज़ादु करणु आसान थी वेंदो। काफ़ी देर ताईं तहरीक इंसाफ़ जो को बि अॻवान D चौक ते न आयो, बल्कि उहे हज़रात चाइना चौक ते ई बीही रहिया। कारकुन अॻिते वधण लाइ पंहिंजे अॻवान सां विढ़ंदा रहिया। अॻवान जो ख़्यालु हो त जेकॾहिं सिक्योरिटी फोर्सिस फायरिंग कई त लाश किरंदा। उन दौरान फायरिंग ऐं आंसू गैस जी शीलिंग वाक़ई शुरू थी वई। कारकुननि मज़ाहिमत कई पर पोइ D चौक खे ओलह तरफ़ एहतिजाज कंदड़नि खां ख़ाली करायो वियो ऐं चाइना चौक ते धरणो हंयो वियो। मां ॻोढ़ा आणींदड़ गैस जे धुएं ऐं गोलियुनि जी बूअ में एहतिजाज कंदड़नि ऐं सिक्योरिटी फोर्सिस जे विच में घुमंदो वियसि ऐं केतिरनि ई सुवालनि जा जवाब ॻोल्हींदो रहियसि। मज़दूरनि जो चवणु हो त हुननि 2 ॾींहंनि जी मज़ाहिमत खां पोइ रुकावटूं हटायूं आहिनि। पुलिस रेंजर्स ऐं FC जे जवाननि चयो त असां शहर जे दाख़िली रस्तनि ते घणी मज़ाहिमत न कई छाकाणि त हुजूम तमामु वॾो हो जंहिंमें औरतूं बि शामिलु हुयूं। असां पंहिंजे पाकिस्तान जा लाश उछलाइणु नथा चाहियूं। हिकु अहम ॻाल्हि इहा आहे त 23 नवंबर ते इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंदि कया विया हुआ। सिंध खां अलावा पंजाब ऐं आज़ादु कश्मीर जी पुलिस रेंजर्स ऐं FC खे बि इस्लामाबाद तलब कयो वियो हो। ॿियनि सूबनि मां घुरायल हज़ारे पुलिस एहलकारनि खे राति जो सुम्हण लाइ ख़ीमा ॾिना विया पर उन्हनि जे खाधे पीते जो को बि मुनासिबु बंदोबस्तु न हो। 2-3 ॾींहं पंहिंजे खीसे मां खाई पी इस्लामाबाद बि मुहांगो आहे ऐं अक्सर पुलिस वारनि जा पैसा बि ख़तमु थी वेंदा आहिनि। 26 नवंबर ताईं उहे थकल हुआ। जॾहिं सदर आसिफ अली ज़रदारी खे संदन हालत मालूम थी त हुन सिंध जे घरू वज़ीर खे हिदायत कई त जेकॾहिं इस्लामाबाद पुलिस तव्हांजे जवाननि जो ख़्यालु न रखे त पोइ तव्हां उन जे खाधे पीते जो बंदोबस्तु कयो। मां वधीक तफ़सील नथो ॾेई सघां छाकाणि त कालमनि जो
पेर तंग आहे। 26 नवंबर सभिनी रियासती इदारनि जे कमज़ोरियुनि खे बेनकाब करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकम बेतहरीक इंसाफ़ जो एहतजाज न रोके सघियो। मीडिया ते रियासती कंट्रोल तहरीक इंसाफ़ जे दास्तान खे शिकस्त न ॾेई सघियो। TV चैनल ऐं अख़बारनि जी साख खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो वियो आहे। 8 फेबरवरी जे चूंडनि खां पोइ वजूद में आयल वफ़ाक़ी हुकूमत खे आवाम जी हिमायत हासिलु न आहे। तहरीक इंसाफ़ हिकु मक़बूल पार्टी नज़र अचे थी, पर हिन पार्टी जा कारकुन इमरान ख़ान खां सवाइ कंहिं ॿिए अॻवान ते एतमाद नथा कनि ऐं 26 नवंबर खां पोइ हिन पार्टी जा उहे समूरा अॻवान जिन खे गिरफ़्तार न कयो वियो आहे उन जे नज़रनि में शकी आहिनि। छा ख़ैबर पख्तूनख्वा में गवर्नर राज ऐं तहरीक इंसाफ़ ते पाबंदी कंहिं मसइले जो हल आहे? मूंखे डपु आहे त PTI जे मायूस कारकुननि जो वॾो अंग वापसि हलियो वञे ऐं रियासत मुख़ालिफ़ वेढ़ाकनि जे हथनि में रांदि बणिजी वञे। जॾहिं बि सियासी पार्टियूं ऐं जमहूरी इदारा कमज़ोर थींदा आहिनि त इंतिहा पसंद ऐं हथियारबंद गिरोह मज़बूत थींदा आहिनि। 26 नवंबर जो सबक़ु इहो आहे त तय कयल तरतीब नाकाम थी चुकी आहे। इमरान ख़ान जे दौर में मूं जहिड़नि सहाफ़ियुनि ते तनक़ीद कई वई ऐं अॼु बि गद्दार सॼियो वञे थो। मां पाकिस्तान जे आइन ते पंहिंजे पुराणे मौक़िफ़ खे वरजाईंदुसि। आइन जी भञकड़ी ऊंदाहियुनि खे जनमु ॾींदी आहे ऐं ऊंदाही जी फतह ते फतह जो जशन मल्हाइणु बेवकूफ़ी आहे। ऊंदाही जी फतह जे उनवान हेठि ई असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियर सहाफ़ी हामिद मीर जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था सिलसिलो हिकु शाइर। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं सिंध जे नामियारे शाइर अब्दुल हकीम अरशद जी ख़ूबसूरत शाइरी। अब्दुल हकीम अरशद पंहिंजे नज़म पाप नगर में लिखे थो, हिन शहर जफ़ा जी ॻाल्हि न कर, हित रोज़ वफ़ा जो क़तल थिए। हिन शहर असांखे सूर ॾिना, हिन शहर असांखे पूर ॾिना, हिन शहर असांखे घाव ॾिना ऐं रोज़ नवां सोदाव ॾिना। हित ज़ख़्म मिलिया, नासूर मिलिया ऐं सीना चिकना चूर मिलिया। हित रूह सभई रंजूर मिलिया, हित माण्हू सभु मजबूर मिलिया, हित जेबी मुफ़लिस मज़दूर मिलिया। बदहाल मिलिया, कंगाल मिलिया, हित शाही आह वॾेरनि जी ऐं हारी हीणे हाल मिलिया। हित राज हले थो चोरनि जो ऐं ॾाढनि सीने ज़ोरनि जो, हित मौजूं मीरनि पीरनि जूं सरकार जे चमचा गिरनि जो। हित ॾींहं ॾिठे जो ॾाढायूं, हित ज़ुल्म सितम ऐं अरडायूं, हित वीर वतन जा रोज़ कुसनि, हिन पाप नगर में पाप थियनि। हिन शहर जी कहिड़ी ॻाल्हि कजे ऐं तोसां कहिड़ो हाल कजे। हीउ शहर जफ़ा जो छॾिणो आहे, ॿियो शहर वफ़ा जो वॾिणो आहे। हिन शहर जफ़ा जी ॻाल्हि न कर, हित रोज़ वफ़ा जो क़तल थिए। ए धरती तुंहिंजो दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो हाँ, ऐं कारिन कारिन रातिनि में मां जुगनू बणिजी जरकियो हाँ। मूं वस्ती वस्ती सेन हई मां जनम जनम जो जोगी हाँ, आ रोग रगन में धरती जो, ए धरती तुंहिंजो रोगी हाँ। ए धरती तुंहिंजा गीत चई हर दिल खे मूं धड़कायो आहे, हर दिल में तुंहिंजो दर्द भरे मूं जनता खे जाॻायो आहे। ए धरती तुंहिंजे सूरनि जी मूं दाह ॾिनी दिलि वारनि खे, मूं जज़्बनि खे झंझोड़ियो आहे, मूं छेड़ियो दिलि जे तारुनि खे। ए धरती तुंहिंजी दाह खणी मूं बाह भरी आहे बैतनि में, हर शहर में टांडा टांडाणा विया पखड़ी शहरनि ॻोठनि में। मूं सॾु कयो सरवेचनि खे, हर दौर जे दरिया ख़ाननि खे, हर वक़्त जे होशू हीमू खे, हिन क़ौम जे जोधनि जवाननि खे। ए धरती तोसां कोल कयमि सो कोल वफ़ा जो पारियां थो, ऐं टकर खाई टकर सां हर ॾाढ जो ॾूंगर ॾारियां थो। जीवन जे अंधेरे वाटनि ते मूं जोत वफ़ा जी जरकाई, ऐं धोॾे लोॾे दूंधाड़े हर पत्थर जी दिलि धड़काई। ए धरती तुंहिंजी आज़ादी हर चीज़ खां मूंखे प्यारी आहे, मूं गीत अॻे ई घुरिया हा, अॼु जान बि तो ते वारी आहे, अॼु जान बि तो ते वारी आहे। ए धरती तुंहिंजो दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो हा, ऐं कारिन कारिन रातिनि में मां जुगनू बणिजी जरकियो हा। जियापे जा जंजाल छा था पुछो,
जियापे जा जंजाल छा था पुछो, ॾुखिया ॾींहं था कीअं घारियूं असीं। लखें लुड़क अखड़ियुनि में आहिनि लिकियल, तॾहिं बि था मुर्की गुज़ारियूं असीं। मुरादनि जी मंज़िल न माणे सघिया, जवानी जा जज़्बात जेरे जलिया। अड़े इश्क तुंहिंजो थे खानो ख़राब, संदे रोग जिन खे लॻोसे रुलिया। मुसीबत में थी यार अगयार विया, कई जिन थे दावा जुदा थी विया। हयाती जी कश्ती जॾहिं कुन में पहुती, फिरी पंहिंजा पाछा जुदा थी विया। उमेदनि जा तारा विसामी विया, फ़क़्ति दाग़ दिलि जा ई जरकनि पिया। हयाती जे राहनि ते हूंदा आहियूं, अंधेरनि अंदरि रूह भटकनि पिया। नकाजूत जलवू पड़ाड़ू न सॾ, फ़क़्ति दिल्ली सीने में धड़के पई। फ़क़्ति चंद ख़्वाबनि जी तकमील लाइ सॼी उमिरि गूंदर में गुज़रे पई। ॾुखी ॾात ॾाहप वई डंग जी, वटियूं वेझूं हर रोज़ पियूं था असीं। कहीं कशमकश खां न मायूस थियासीं, जीअण जो जुनू त बि जियूं था असीं। अड़े दिल सदाईं सलामत रहीं, ही हालात आख़िर बदिलजी वेंदा। पुॼाणी इन्ही रात जी नेठि थींदी, अंधेरनि जा पर्दा सड़ी ख़ाक थींदा। अंधेरनि में ॾिया खणी ॾात जा, अचो रात ग़म जी खुटायूं अचो। अञा पिरह में कुझु पहर लेट आ, अचो दाग़ दिलि जा जलायूं अचो। अचो दाग़ दिलि जा जलायूं अचो। ही हारी ही मुफ़लिसी बदहाल माण्हू, जीअं शाल पोहरे ताईं कंगाल माण्हू। सदा ॾाढ जा करट तिन ते वहनि, जीअं शाल माण्हू, जीअं शाल माण्हू। जिए सिंध सिंधी सबा जा जीअन, भेटाई जी धरती जा रखवाल माण्हू। जॾहिं वारो आहे वतन ते थियो, त धरती जे आॾो बणिया ढाल माण्हू। वरी नओं नीर था वतन ते विझनि, के धारियुनि जा धूता के दलाल माण्हू। ही आणे सघनि था हिते इनकलाब, ही पापनि जा पीड़ियल ही पामाल माण्हू। जीअन वेह पियनि उफ़न तॾहिं बि कनि, खणी सिर ते जियापे जा जंजाल माण्हू। ही झूनो ही पोढ़ो पुराणो समाज, ख़ुशी जंहिंमें काई न ख़ुशहाल माण्हू। हली आओ त उनखे झंझोड़े छॾियूं, सड़िया हिन में अरशद सवें साल माण्हू। ही हारी ही मुफ़लिसी बदहाल माण्हू, जीअं शाल पोहरे ताईं कंगाल माण्हू। अॾी ते रखी सिर कटाए छॾियमि, वफ़ा खे ठिकाणे लॻाए छॾियमि। चवनि था ॾीए मां ॾियो थो ॿरे, जली पाण जग खे जलाए छॾियमि। मता मूंखे मंसूर मिहिणा ॾियनि, शहीदनि में नालो लिखाए छॾियमि। जली जिंद जियापो थी जंजल वियो, मगर ॾींहं तोसां निभाए छॾियमि। हयाती जो हासिल संदे ख़्वाब ख़्याल, ॿियो जो बेहोसो लुटाए छॾियमि। अड़े ज़िंदगी मूंखे छा तो ॾिनो, ॿ टे लुड़क से बि वहाए छॾियमि। मूं पत्थर जी दुनिया में पत्थर झलिया, भरे झोल हीरा विरहाए छॾियमि। जॾहिं साथ अरशद सितारनि छॾियो, तॾहिं दाग़ दिलि जा जलाए छॾियमि। अॾी ते रखी सिर कटाए छॾियमि, वफ़ा खे ठिकाणे लॻाए छॾियमि। शहर सॼे ते आह उदासी ग़म जा पाछा पखड़ी पिया। वहशी वहशी भूत असां सां हर हिकु विख़्ते अटकी पिया। कंहिंसां वोरियूं हाल अंदर जो, कंहिंसां दिलि जो सूर सलियूं। अंधा बूढ़ा गूंगा माण्हू पत्थर जा बुत बणिजी पिया। के माण्हू माण्हुनि जहिड़ा ज़ाहिर कंवरा, दिलि जा कोहरा। दोस्त असांजा बणिजी आया, पर से दुश्मन निकिरी पिया। को राणो काक ककोरे पंहिंजी मूमल माणे थो, वाट वफ़ा जी आह ॾुखेरी, के सदड़िया थकिजी पिया। सारी दुनिया ऊंदह ऊंदह, मुंहिंजी दिलि में जोत जले। तन जी चांदी कटिजी वेई, मन जा मोती जरकी पिया। आग उगाछन राग असांजा, बस्ती बस्ती बाह लॻी। मुंहिंजी दिलि जा टांटा आख़िर बंभट बणिजी भड़की पिया। मुर्की मुर्की मौत क़बूलियूं, कूड़ जे आॾो कीन चुकिया। सच जे ख़ातिर कई कुंदर फासिन ते बि लड़की पिया। कंहिंखे वेठो सारी अरशद, कंहिंजी तोखे आई यादि। दिलि थी धड़के अखि फड़के, लुड़क अखियुनि मां टपकी पिया। राति अंधारी कारी कारी, मंज़िल पंहिंजी दूर अञा। किरंदा थिड़ंदा हलंदा हलजो, मतां थियो दिलगीर मियां। कारा पाछा
मुंहिंजे पोयां मुंहिंजे साम्हूं आह रकीब, सोचां वेठो ॻाल्हि अंदर जी, यार अव्हां सां कीअं कयां। कारिन रातियुनि ॾाइण बणिजी मुंहिंजी दिलि खे डंभ ॾिना, मुंहिंजी चाहत चांडोकियनि सी, ऊंदा हिन में कीअं रहां। जीवन आहे जांडह वांगुरु जंहिंमें जज़्बा पीसजी विया, कहिड़ा कहिड़ा ख़्वाब ॾिठासीं, छा छा सोचो काल्ह सां। केॾो औखो वक़्तु अची वियो, दोस्त बि दुश्मन बणिजी विया, पंहिंजनि मूंसां वेर विधो आहे, धारियुनि खे छा ॾोह ॾियां। कुर्ब कणा मूं जिन खे आछा, तिनी मुंहिंजो रूह फटियो, धरती तुंहिंजे दूतनि जी मां, कंहिंखे आख़िर दाह ॾियां। रूपनगर में काल वफ़ा जो, सोचे सम्झी प्यार कजो। अॼु जो रांझो वेझो प्यालो, पीए थो पंहिंजी हीर हथां, शहर सॼो आहे प्यार जो वेरी, कंहिंजी कंहिंजी ॻाल्हि कजे, भायां जेकर सारी बस्ती, साड़े कंहिं ॿिए पार वञा। तुंहिंजी हस्ती अर्शद छाहे, जंहिं ते एॾी मस्ती आहे, हर को माण्हू हीरू आहे, सिंधड़ी सारी सोन मियां। राति अंधारी कारी कारी, मंज़िल पंहिंजी दूर अञा, किरंदा थिड़ंदा हलंदा हलिजो, मता थियो दिलगीर मियां। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर अब्दुल हकीम अरशद जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन